इहा ॻाल्हि त सभिनी खे ख़बर आहे त दॿा ऐं परेशानीअ सां समूरो जिस्मानी निज़ाम मुतासिर थी वेंदो आहे, जंहिंसां सोज, तकलीफ़, बेचैनी, कावड़, बेसुकूनी, पेट जी ख़राबी, निंड जा मसइला पैदा थी सघनि था ऐं मजमूई सिहत खे बहितर करण लाइ इन खे घटाइण ज़रूरी हूंदो आहे। सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ ज़हनी मर्ज़नि लाइ कुझु मुनफ़रिद तरीक़नि सां इलाज कयो वेंदो आहे, जिन में अरोमा थेरापी, योगा जूं मश्क़ूं, मुराक़बो ऐं सभ खां हैरान कंदड़ तरीक़ो साउंड बाथ आहे। साउंड बाथ हिकु अहिड़ो तरीक़ो आहे जंहिंमें इंसान खे आराम जी हालत में आणे मुख़्तलिफ़ आवाज़ ॿुधाया वेंदा आहिनि, जेके दॿाउ खे ख़तमु करण, तवानाई वधाइण ऐं निंड खे बहितर करण में मददगार साबित थींदा आहिनि। अमेरिकी यूनिवर्सिटी जे माहिरनि मूजिबि साउंड बाथ में पाणीअ जा आवाज़ शामिल न आहिनि। इन्हनि में घुंघरू, घंटियुनि ऐं मुख़्तलिफ़ धातुनि जे प्यालनि जा आवाज़ शामिल हूंदा आहिनि, जेके दॿाउ खे ख़तमु करण ऐं तकलीफ़ घटाइण जी सलाहियत रखनि था। इन मक़सद लाइ हिकु तहक़ीक़ बि कई वई हुई, जंहिंमें हिकु शख़्स खे आराम जी हालत में उबतो लेटाए उन जे आॾो हिकु धातुअ जो वॾो प्यालो रखियो वियो, हिकु प्यालो उन जी पुठीअ ते, हिकु प्यालो उन जी चेल्हि हेठां, जॾहिं त हिकु प्यालो ॼंघुनि ते रखियो वियो। इन्हनि सभिनी प्यालनि जी साइज़ मुख़्तलिफ़ हुई ऐं इन्हनि खे काठ जी डंडीअ सां वॼायो वियो त जीअं इहो शख़्स इन आवाज़ खे महसूसु करे सघे। तहक़ीक़ जा नतीजा हैरान कंदड़ हुआ। साउंड बाथ नाकारी मिज़ाज जी हालतुनि में दॿाउ, परेशानी, मायूसी ऐं कावड़ खे घटि करे थो। हीउ रूहानियत में वाध सां गॾोगॾु जिस्मानी तकलीफ़ बि घटाइण जो सबबु बणिजे थो। माज़ीअ में कयल हिकु तहक़ीक़ मूजिबि रुॻो 15 मिंटनि जे साउंड बाथ कोर्टिसोल में घटिताई आंदी, जेको दॿाउ वारो हार्मोन हूंदो आहे। साउंड बाथ जो इलाज अधु कलाक खां 1.5 कलाक ताईं कयो वेंदो आहे। हीउ इनफ़रादी तौरु या ग्रुप जी सूरत में बि करे सघिजे थो, जॾहिं त हिन खे घर में अंजाम ॾियणु मुमकिन न आहे ऐं हीउ कंहिं माहिर जी मौजूदगी में ई करे सघिजे थो। साउंड बाथ में मौसीक़ी लाइ जेके औज़ार आम आहिनि, उहे धाती या क्रिस्टल क्वार्ट्ज़ जे मुरकबनि मां तयारु कया वेंदा आहिनि, जेके अनोखे क़िस्म जो आवाज़ पैदा कंदा आहिनि। हीउ रुॻो हिकु प्रैक्टिस आहे ऐं पुराणी प्रैक्टिस आहे, जेका दॿाउ में घटिताईअ जो सबबु बणिजे थी। क़दीम ॿुध धर्म जे मंदिरनि में पिणु वॾा वॾा घिंट ऐं घिंटियूं अहिड़े ई क़िस्म जे मवाद मां तयारु कयल हूंदा आहिनि, जेके पिणु रूहानी सुकून सां लाॻापियल आहिनि।